जिले इंतजामिया थरपारकड़े सहकार सां सिंध चाइल्ड प्रोटेक्शन अथॉरिटी सोशल वेलफेयर डिपार्टमेंट थरपारकड़े बैनर हेठ सिंध चाइल्ड प्रोटेक्शन अथॉरिटी तहत ॿारनि जे आलमी दिहाड़े के मौके ते गवर्नमेंट हाई स्कूल मिठी खां कश्मीर चौक ताईं शौरी वॉक कई वई। डिप्टी डायरेक्टर सोशल वेलफेयर एंड चाइल्ड प्रोटेक्शन ऑफिसर कैलाश जी अगवानी में शौरी वॉक कई वई, जॾहिं त वॉक में डिप्टी डायरेक्टर इंफॉर्मेशन डिपार्टमेंट मोहम्मद याकूब भट्टी, तालके एजुकेशन ऑफिसर मिठी महेश कुमार, गवर्नमेंट हाई स्कूल मिठी जो हेडमास्टर अनवर सहड़, असिस्टेंट डीओ चीनू मल, थर्ड एजुकेशन अलायंस जो राजा शर्मा, शिफा फाउंडेशन के फहीम नोड़ियो, डीडीटी जो नंदलाल शर्मा ऐं एनजीओ मीडिया के नुमाइंदनि समेत सरकारी अमलदारनि स्कूल के ॿारनि ऐं अवाम वॾे अंग में शिरकत कई। इन मौके ते डिप्टी डायरेक्टर सोशल वेलफेयर एंड चाइल्ड प्रोटेक्शन ऑफिसर कैलाश चयो त हर साल 20 नवंबर ते सॼी दुनिया में ॿारनि जे हक़नि जो आलमी ॾिहाड़ो मल्हायो वेंदो आहे, जंहिं मुताबिक़ अॼोकी वाक जो इंतजाम कयो वियो आहे। उन चयो त ॿार असांजे मुस्तक़बिल जा मेमार आहिनि, इन्हनि खे ज़हनी ऐं जिस्मानी तौर मज़बूत बणाइण लाइ तालीम जे ज़ेवर सां आरास्ता करणु ज़रूरी आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची